वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अबे अम्मा जा औलाद ते हक़न पर औलाद जा भी अबे अम्मा ते हक़न। मुर्स जा ज़ाल ते हक़न पर ज़ाल जा भी मुर्स ते हक़न। मुर्शिद जा मुरीदन ते हक़न पर मुरीदन जा भी मुर्शिद ते हक़न। पंहिंजी जान जा भी हक़न पाड़े वारन जा भी हक़न पर घर में जेके जानवर बदल में बकरी रिढ उन्हनि जा भी हक़न। अहिड़े नमूने सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा भी हिन उम्मत ते हक़न। पहिरें नंबर ते साईं जन जो हक़ आहे मोहब्बत रसूल, माना अल्लाह जे रसूल सां मोहब्बत हुजे। केतिरी मोहब्बत? फरमायूं ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। नबी साईं फरमायो तेस ताईं तव्हां मोमिन नथा थी सघो जेस ताईं मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे पंहिंजी जान खां, पंहिंजे माल खां, पंहिंजे अबे अम्मा खां, पंहिंजे औलाद खां, सारी कायनात जे इंसाननि खां वधीक जेस ताईं मां तव्हां वटि महबूब न आहियां तेस ताईं तव्हांजो ईमान न आहे। माल खां वधीक, जान खां वधीक, बे अम्मा खां वधीक, औलाद खां वधीक, सारी कायनात जे इंसाननि खां वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां हुजे। इन जो नालो अथव ईमान। ऐं मोहब्बत जा सबब थींदा आहिनि। माण्हू मोहब्बत कंदो आहे हुस्न जे करे, हुस्न भी सबब आहे। हुस्न ते आशिक ज़हर पीअंदा आहिनि, हुस्न ते आशिक ख़ुदकुशियूं कंदा आहिनि, हुस्न ते माण्हू चरिया थी वेंदा आहिनि। पर कंडियारो जा मुसलमानों मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं खां वधीक हसीन ऐं सुहिणो काइनात में केरु आहे? एॾा सुहिणा हुया असांजा नबी, एॾा सुहिणा हुया असांजा साईं। एक दफ़े टाक मंझंदि जो अम्मा आशा पंहिंजे घर जे सहन में बीठी, सिज भी पूरे आबोताब में चिमकी रहियो हो। अम्मा आशा आसमान ॾे निहारे करे चयो, आसमान नाज़ न कर, नखरो न कर,
तोखे भी रब सिज ॾिनो आ पर ज़मीन ते असांखे भी रब सिज ॾिनो आ। सब जो सुभान। लना शम्सू वलिल आफाक शम्सू, आसमान तोखे भी सिज आ असांखे भी सिज आ, पर याद रखो तुआरो सिज सुबुह जो उभरंदो आ त गुरुब बादल शाही मगरिब खां बाद लही वेंदो आ। पर असांखे जेको रब मोहम्मद मुस्तफ़ा जे सूरत में सिज ॾिनो आ, जीअं जो मुंहिंजे सोणे जे नबूवत जो सिज उभरियो आ त क़यामत ताईं हिनखे गुरूब ईंदो ई कोन। ॾींहं जो त चिमके थो पर ततलो बादल शाही, रात जो भी ईअं थो चिमके जीअं ॾींहं जो चिमकंदो आ। मोहब्बत रखबी आ हुस्न जे करे। ॿुधायो मुसलमानो नबी से को वधीक हसीन ऐं सोणो काइनात में केरु आ? एॾा सोणा हुया असांजा नबी। हिकिड़ो नबी जो साहबी 14 ॾींहं जी रात हुई, साईं जन जे चेहरे मुबारक ॾे बि निहारे पियो, वरी 14 जे चंड ॾे बि निहारे पियो। आख़िर फ़ैसिलो थो करे, चवे थो कान वजहु रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसन मिनल क़मर। साहबी फरमा तो खुदा जी ज़ात जो कसम आ, 14 जे चंड में एॾो हुस्न ऐं जमाल कोन हो जेॾो रब मुंहिंजे महबूब जे चेहरे में हुस्न ऐं जमाल रखियो। एॾा सोना हुया असांजा नबी। मुंहिंजी अम्मा आशा फरमाए थी, हिकिड़ी रात मुंहिंजी टोपे वारी सुई गुम थी वई। मां पंहिंजे घर में सुई पई ॻोल्हियां त अचानक मुंहिंजो सोनो नबी, मुंहिंजो दिलबर नबी मुंहिंजे घर आया। अम्मा साईं फरमाए थी, साईं जन मुस्कुरायो त दंदाने मुबारक जी एतिरी त रोशनी थी वई जो न ऊंदाही वारे कमरे में गुम थियल सुई भी मूंखे मिली वई। सुभान अल्लाह, ॾाढा चओ। एॾा सोना हुया असांजा नबी। हज़रत हसन नबी से जे चेहरे मुबारक ॾे निहारे करे चए थो, अहसन मिनक लम तर कत्तु आईनी वाजमल मिनक लम तलिदिन निसाउ। सोना मुंहिंजी अख तो जहिड़ो हसीन ऐं सोनो चेहरो कॾहिं ॾिठो ई न आहे। तो जहिड़ी अम्मा जंहिं तोखे ॼणियो आहे, अहिड़ो बच्चो दुनिया में का माउ ॼणे ई नथी सघे। अल्लाह ताला तोखे हर ऐब खां पाक करे पैदा कयो, तो जीअं चाहियो पे ईअं रब तोखे ठाहियो। आहे को नबी से को वधीक सोनो। अॼु वाइदो कयूं त काइनात में जेको सभ खां वधीक सोनो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा आहे, मोहब्बत उन सां कंदासीं। या माण्हू मोहब्बत कंदो आहे शफ़क़त जे करे। अबे अम्मा सां भी औलाद जी मोहब्बत है, छो त अबो अम्मा औलाद ते मेहरबान। पर कंडियारो जा मुसलमानो, मां तव्हां खां पुछां तो, नबी से खां वधीक शफ़ीक ऐं मेहरबान केरु आहे? खुदा जी ज़ात जो कसम आहे, एतिरो अबो अम्मा पंहिंजी औलाद ते मेहरबान ऐं शफ़ीक न आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत जे मथों मेहरबान ऐं शफ़ीक हो। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। अल्लाह से फरमायो, मुसलमानो मुबारक हुजेव, अहिड़ो पैगंबर तव्हांजे नसीबन में आयो आहे, अहिड़ो सोनो मोहम्मद तव्हांखे भाङे में मिलियो आहे जो तव्हांखे तकलीफ़ थी थिए त मोहम्मद मुस्तफ़ा जी दिलि जुड़े थी त मूंखे तकलीफ़ थिए, मुंहिंजे उम्मत खे न थी। अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। रब फरमायो, एॾो तव्हां ते मेहरबान, एॾो तव्हां ते शफ़ीक,
जो अब्बो अम्मा भी तव्हांजे मथों एतिरो महिरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा तव्हांजे मथों महिरबान ऐं शफ़ीक़ हो। हर जाइ ते उम्मत या किथे भी उम्मत के विसारियूं। हज़रत अब्बास के फरमायूं चाचा ज़मज़म जे खूह मां पानी जो डोल भरियो, पानी जो डोल कढियो, फरमायूं हिकिड़ो प्यालो मूंखे भरे ॾियो। साईं जन खे पानी जो प्यालो भरे ॾिनो। साईं जन हुन प्याले मां ॿ टे ढुक पीअण फरमाया, वरी पंहिंजे ओभर मुबारक वारो पानी उन डोल में विधऊं। फरमायो डोल ज़मज़म जे खूह में विझो। साहब आज क्यों से इन्हें छा हिकमत आ। साईं जन फरमायो तव्हां त रोज़ानो मां मोहम्मद मुस्तफ़ा जी ओभर पियंदा हो, हाणे क़यामत ताईं जेके मुंहिंजा गुनहगार उम्मती ज़मज़म जो पानी पियंदा त उन्हनि खे बि मां मोहम्मद जी ओभर नसीब थी वेंदी। जन ज़मज़म जो पानी पीतो हथ मथे खणो, सुभान अल्लाह। सब कंडियार वारा थी आया हो जा मक्के मदीने हिते पीतो था। हिते तो हाजी साहब मिलाईंदा आहिनि ज़मज़म जे पानी सां, पर इहो बि भलो आहे। मौलाना मक्की साहब चवंदो आहे त इहो बि भलो, इन में बि बरकत आहे। मां दुआ थो घुरां अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे इन साल मक्के मदीने पहुचाए ज़मज़म जा जाम ढव ते रब तव्हां असांखे नसीब फरमाए। नबी से फरमायो माओ ज़मज़म लिमा शुरिब लहू, मुझे नबी फरमायो ज़मज़म जो पानी जह मकसद जे लाइ पियंदो अल्लाह तव्हांजो मकसद पूरो कंदो। जह मकसद ज़मज़म जो पानी पी करे दुआ घुरो, या अल्लाह मूंखे नौकरी मिले, इंशाअल्लाह नौकरी मिली वेंदव। ज़मज़म जो पानी पी करे दुआ घुरो, या अल्लाह मुझी न साल शादी थे, इंशाअल्लाह शादी थी वेंदव। यकीन कयो, नबी से जी गाल ते यकीन कयो। 2014 में असांजी अंबर गुम थी वई, मां सॼी रात ॻोल्हियो मां, पुराणी अम्मा बीमार, ज़रे जगह ते वञा होटल ते, वरी हरम में अस्पतालूं ॻोल्हियूंसीं, होटल रोड रस्ता, आख़िर सुबुह जो फजर जी अज़ान अची वई। बरकातूं सुन्नत फजर जी पढ़ी करे ज़मज़म जो पानी पी करे रब खां दुआ घुरियमि, या अल्लाह तुंहिंजे महबूब सच फरमायो आहे त ज़मज़म जो पानी पी करे जेका तव्हां दुआ घुरंदो जंहिं मक़सद जे लाइ पियंदो अल्लाह तव्हांजो मक़सद पूरो कंदो। या अल्लाह मुंहिंजी अम्मा मूंसां मिला, क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे, फजर जी नमाज़ पढ़ी सलाम वराए बस कयमि त काल आई त अम्मा वेठी आहे। यकीन कयो। मौलाना मक्की साहब जो फरमाए त पाकिस्तान में हिकिड़े दोस्त मूंखे फ़ोन कई त साईं मां कैंसर जो मरीज़ आहियां, डॉक्टर मूंखे लाइलाज करे छॾियो आहे, फलाणो सेठ तव्हांजो मुरीद आहे, उन ॾे ख़त लिखो। उन ज़माने में ख़त आहे, भला मूंखे उमिरो कराए पछाड़ीअ में भला बैतुल्लाह जे रोज़े रसूल जी ज़ियारत कयो। मौलाना मक्की साहब फरमा मां उन ॾे ख़त लिखियुमि, हुन वीचारो हुन सां तावन कयो, उते पहुतो, उमिरो कई, पोइ मूं ॾे फ़ोन कई, मां मुलाक़ात कई, मां वीचारो न बीह पियो सघे न वेही पियो सघे, व्हील चेयर ते हुयो, साहब न पियो खणी सघे। चईंसि दुआ घुरो, बसि मां वापसि न थी। मौलाना मक्की साहब चयसि अल्लाह जे नबी फरमायो माउ ज़मज़म लिमा शुरिब लहू, ज़मज़म जो पानी जंहिं मक़सद जे लाइ पियंदो अल्लाह तव्हांजो मक़सद पूरो कंदो। वञी ज़मज़म जो पानी पी ढवत पंहिंजे जिस्म खे लॻा,
मौलाना फरमायो त 8 ॾींहंनि खां बाद वो सागो शख्स जेको व्हील चेयर ते भी वेही न पियो सघे, ज़मज़म जे पाणीअ जी बरकत आई हुई जो पैदल मूंसां उते पंहिंजे जॻह ते मिलण जे लाइ। दुआ कयो अल्लाह असांखे मक्के मदीने पहुचाए, उते ढव ते ज़मज़म जा जाम नसीब फरमाए। ज़मज़म पियंदा कयो जाम। हर जाइ ते उम्मत या कुर्बानी था कनि, हिकिड़ो दुंबो ज़िबे कयूं, दुआ घुरऊं या अल्लाह मां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे आल अयाल जे तरफ़ां कुर्बानी थो कयां। वरी ॿियो दुंबो ज़िबे करे नबी से दुआ था घुरनि, या अल्लाह हाणे क़यामत ताईं जेके मुंहिंजा ग़रीब उम्मती कुर्बानी जी ताक़त नथा रखी सघनि, या अल्लाह ही दुंबो मां पंहिंजे उन्हनि ग़रीब उम्मतनि जे तरफ़ां कुर्बानी थो कयां, जीअं क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा ग़रीब बि कुर्बानी जे सवाब खां महरूम न थियनि। हर जाइ ते उम्मत या, हर दुआ में उम्मत या। हिते तो याद पर अर्श ते भी उम्मत याद। सब चो सुभान। असां के कंहिंखे वॾो उहिदो मिलंदो नी पोइ हेठां विसरी वेंदा, को मिनिस्टर थींदो, को वज़ीर थींदो त पोइ हेठनि ते अखि न ॿुॾनि। असांजे सुहिणे नबी खे उहिदो मिलियो 7 आसमाननि खां मथे अर्श अज़ीम ते। अल्लाह खां बाद पूरी कायनात में सब खां वॾे में वॾो उहिदो हुयो त मोहम्मद मुस्तफ़ा जो। बाद अज खुदा बुजुर्ग तू ही हस्त बस, अल्लाह खां बाद बस आए तो मोहम्मद मुस्तफ़ा। रब फरमायो मुंहिंजा महबूब मुंहिंजी तारीफ़ कर। नबी से फरमा अल्लाहुम्मा ला उसनी सनाअन अलैक अंत कमा असनईत अला नफ्सिक। या अल्लाह मां महदूद तुझी ज़ात ला महदूद, मां मखलूक तू खालिक, मां ममलूक तू मालिक, मां बानो तू मुझो रब। मुखी कड़ी ताकत है जो मां तुझी तारीफ़ करे सघां। या अल्लाह तुझी तारीफ़ हुआ है जेका तो पाण पंहिंजी तारीफ़ कई आ। रब फरमा मुंहिंजा महबूब बस तो मुझी तारीफ़ करे छॾी। नबी से आजिज़ी पिया बयान कनि, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। या अल्लाह मुझी जानी इबादत भी तुझे ला, मुझी माली इबादत भी तुझे ला, मुझी कौली फिली इबादत भी तुझे ला। अल्लाह से फरमा अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुझा महबूब तुझे मथा मां रब जो सलाम, मुझो रहमतूं बरकतूं जन तुझे मथा। तो उते भी नबी से के पंहिंजी उम्मत याद अची वई, अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। या अल्लाह यो तुझी रहमत बरकत वारो सलाम अकेले मां मोहम्मद मुस्तफ़ा ते न हुजे, बल्कि क़यामत मुझे गुनहगार उम्मत भी तुझा सलाम तुझो रहमतूं तुझो बरकत हुजे। असां हर जाइ ते नबी सां खे विसारे छॾियो आहे। मां तव्हां खां पुछां थो, कंडियारो में सैलून ते जन महिल ॾाढ़ी कूड़ाईंदा आहियूं, उन वक़्त में नबी सां यादि हूंदो आहे? नबी सां यादि हुजे त ॾाढ़ी कूड़ाई। घर में पुट जी शादी थींदी आहे, ईके ते नाच हलंदा आहिनि, डांसूं घर में, फनकार। उन वक़्त में नबी सां यादि हूंदो आहे? नबी से याद हो जाए तो ये कयूं। जब वक्त में नबी से जो वड्डे में वड्डो दुश्मन मिर्जा कादियानी
उनजे दुकान ते वेही करे उन सां गॾु चांहि पीअंदा। कादियाननि सां शादी गमीअ में गॾु हूंदा। वॾे में वॾो दुश्मन नबी साईं। कादियाननि सां ॾेती लेती कंदा। उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो अथव? क़यामत जे ॾींहुं नबी साईं ॾाढो कड़ो मोकिलींदासीं। मां सिंध बलोचिस्तान हर जाइ ते तकरीर कंदो आहियां त कंडियारे में कादियानी ख़तम थी विया। अॼु मूंखे ख़बर पई त बेईमान अञा थी थिया। तालबी ज़माने में असांजा तालिब हिते कादियानी जो दुकान हूंदो, उते वञी बीहंदा। पोइ को मुस्लमान, हिकु चङो भलो मुस्लमान हुयो, वीचारो हाणे फौत थी वियो आहे। वो वञे पियो कादियानी जी दुकान ते। मां चयोमांसि बाबा ही कादियानी आहे, ही मिर्ज़ाई आहे, नबी साईं जो दुश्मन आहे। एॾा ई न वञ। चई साईं इहो सौदो सस्तो थो ॾे। मां चयो भली मुफ़्त में ॾे, एॾा ई न वञ। पंहिंजो ईमान बचा। ईमान हलियो वेंदी। क़यामत जे ॾींहुं नबी साईं ॾाढो मोह न कयो। कादियानी जो इलाज इहो आहे। मां कंडियारो जे नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां त बीही रहो। जिते कादियानी जो दुकान हुजे, कादियानी जिते ॾिसो था उथनि वेहनि था, उते बीहो। जेको मुस्लमान हुन सां ॻाल्हाए हुनखे चयोसि बाबा ही मिर्ज़ाई आहे, ही कादियानी, ही नबी साईं जो दुश्मन। हुनखे झलियोसि। कमु इहो कंदो या ॿियो कमु कंदो? काज़ी साहब जो तव्हांखे चयो त ख़त्मे नबूवत जो कमु कयो, कहिड़ो कमु कंदो? बसि वैज़ जलसा करायो। इहो तव्हां नौजवानो कमु कयो। ड्यूटी लॻायो पंहिंजो। जेको कादियानी सां ॻाल्हाए हुनखे चयोसि बाबा ही मिर्ज़ाई आहे, ही नबी जो दुश्मन आहे, ही गुस्ताख़। भली पीउ हुजे, भाउ हुजे, पुट हुजे, हुनखे झलियोसि। नबी साईं खां वधीक अबो न आहे, नबी साईं खां वधीक पुट न आहे, नबी साईं खां वधीक भाउ न आहे। तव्हांजो पीउ जेकॾहिं कादियानी सां कचहरी थो करे, कादियानी सां उथे वेहे थो, हुनखे झलियोसि। झलण सां नथो मुड़े, लठियूं हणोसि। पीउ खे लठियूं हणो, बचायोसि। हुनजो ईमान बचायोसि। भाउ हुजे, पुट हुजे, कादियानी सां ॻाल्हाए थो, उथे वेहे थो, लठियूं हणो। हुनजो जेकर ख़ैर ख़्वाह हुनजो आयो त लठियूं हणी हुनजो ईमान बचायोसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो वालिद साहब अबू कुहाफ़ा अञा मुस्लमान कोन थियो आहे। साईं जन जे ख़िलाफ़ थोरो गुथो लफ़्ज़ ॻाल्हायईं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चमाट आई। कुराड़ो भॼंदो आयो नबी साईं वटि, ही साईं तव्हांजो शागिर्द, तव्हांजो मुरीद अबू बकर सिद्दीक़, छा था हिनखे तव्हां पढ़ायो? पंहिंजे पीउ खे चमाट हणी अचे तव्हांजे कचहरी में वेठो आहे। नबी साईं फरमायो अबू बकर छो? तूं त रकीकुल क़ल्ब, तूं त दिलि जो नरम माण्हू, तो पीउ खे चमाट हणी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी अखियुनि मां पाणी अची वियो। चई साईं ही त मां अबे खे चमाट हणी आहे, पर उन वक़्त में जेकर मुंहिंजे हथ में तरार हुजे हा त मां पंहिंजे बाबे जी मुंडी लाहियां, छो त तव्हां खां वधीक बाबो न आहे, तव्हांखे पियो ॻाल्हाए। इनखे चइबो अथव मुहबत। अबे खां वधीक नबी साईं सां मोहब्बत हुजे। पुटो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो, अब्दुर्रहमान बिन अबी बकर। बदर जी लड़ाई में अबू जहल जी फौज में वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी साईं जी फौज में लड़ाई थी। अल्लाह ताला मुसलमाननि खे फतह ॾिनी। 70 काफ़िर क़त्ल थी विया, 70 कैद थी आया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुटु मुसलमान थी, हज़रत अब्दुर्रहमान। पीउ खे चई बाबा बदर वारी लड़ाई में केतिरा दफ़ा तूं मुंहिंजे तरार जे वार में आए, पर मां तोखे पंहिंजो पीउ सम्झी करे छॾे ॾिनो। त
त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ईमान ॾिस। अबू बकर सिद्दीक़ फरमायो पुट जेकर तू बदर जी लड़ाई में मुझे तरार जे वार में अची आ त मां तोखे पंहिंजो पुट न बल्कि नबी जो दुश्मन समझी करे मुंडी लाहे छॾई आ। इनखे चइबो अथव मोहब्बत रसूल। मुंडी लाहे छॾई आ मुंहिंजे साम्हूं अची। अॼु असांजो मुस्लमान नबी साईं जो जेको वॾे में वॾो दुश्मन उन सां उथे वेहे खाए पीए सलाम कलाम करे क़यामत जे ॾींहुं नबी साईं ॾाढो मुंहुं कड़ो। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैहि कंडियारे में तकरीर में फरमाईंदा वो कादियानी जी चांहि खां गॾ जो पेशाब पियो त उहो वधीक था। कादियानी जी चांहि गॾ जे पेशाब खां वधीक हराम अथव। छो त गॾ जो पेशाब हराम आहे। हराम माण्हू पीअंदा आहिनि या कोन पीअंदा? शराब शराब पीअनि था या कोन था पियनि? शराब ऐं गॾ जे पेशाब में फ़र्क़ु आहे? उलमा खां पुछी ॾिसो जेतिरो गॾ जो पेशाब हराम एतिरो शराब हराम। कोई फ़र्क़ु कोन्हे। ये जेके शराब था पियनि इहे माना पेशाब था पियनि। गॾ जे पेशाब ऐं शराब में ज़रे जेतिरो फ़र्क़ु कोन अथव। हराम माण्हू पीअनि था। गॾ जो पेशाब हराम शराब हराम अथव। हराम सम्झो था नी। कादियानी जी चांहि खे तव्हां हलाल था सम्झो तंहिंजे करे कादियानी जी चांहि ने गॾ जे पेशाब खां वधीक हराम अथव। इन में ईमान हलियो। शराब पियो था सम्झो था त ॾोह आहे गुनाह आहे हराम आहे ईमान बचंदो। पर कादियानी जी चांहि खे तव्हां हराम सम्झो था त इहा हराम आहे। हराम नथा सम्झो माना ईमान हलियो। साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा कुत्तो जेकर का थाम खे लके 3 दफ़ा या 7 दफ़ा मिट्टी सां उनखे धोंदो उहो थाम पाक थी वेंदो। कादियानी जेकर का गिलास में का कोप में खाए पिए थो उनखे 100 दफ़ा तव्हां मिट्टी सां धो उहो गिलास उहो कोप पाक न थींदो। उनखे बनी बोरा कयो। कादियानी एॾो हरामी अथव। कुत्तो जेकर का थाम खे लके 7 दफ़ा मिट्टी सां धो या 3 दफ़ा त उहो थाम पाक थी वेंदो। कादियानी जेकर का गिलास में का कोप में चांहि थो पिए या पाणी थो पिए इनखे 100 दफ़ा तव्हां मिट्टी सां धो इहो थाम पाक न थींदो। इनखे बनी भोरा कादियानी एॾो पलीत अथव। कड़ा आहिनि असांजा हिते कंडियारे जा नौजवान जेके अॼु हिते जलसे में वाइदो कनि हथ मथे खणी करे रब सां त इंशाअल्लाह जेको कादियानी सां खाईंदो पीअंदो असां उनखे जलींदासीं। ॾिसंदासीं मुंहं ते जलींदासीं बाबा ही कादियानी ही मिर्ज़ाई आहे नबी जो। कादियानी जी ख़बर ई नथी पए। चङनि भलनि खे ख़बर न पवंदी अथई कादियानी। असांजे मुल्क में हिंदू भील मेंगवाड़ कोली वांगा सभु रहनि था। असांजी जमीयत में बि आहिनि शिया बि आहिनि बरेली बि आहिनि मेंगवाड़ बि आहिनि कोली बि आहिनि माड़ेजा बि आहिनि वांगा बि आहिनि पर कादियानी न। कोली हुजे भील हुजे मेंगवाड़ हुजे उन सां ॾेती लेती करे सघो था। शादी गमी में वञी सघो था। कादियानी सां हराम उन सां ॾेती लेती न कबी। तव्हां चवंदो त भेण कादियानी सां अहिड़ी तव्हां सख़्ती छो था कयो। मां तव्हां खां पुछां थो हिकिड़ो कासाई हुजे असांजा बुज़ुर्ग मिसाल ॾींदा आहिनि। हिकिड़ो कासाई हुजे कंडियारे में ओ कुत्ते जो गोश्त कुत्ते खे ज़िब करे उनजो गोश्त संदुल ते रखे ऐं तव्हांखे चए त बाबा हीउ कुत्ते जो गोश्त वठो आहे इहो बि कासाई हरामी। छो त पाकिस्तान में कुत्ते जो गोश्त विकिणबो न नी। त जापान त न आहे चाइना त न आहे ही मुसलमाननि जो मुल्क आहे पर ॿुधाए थो त ही कुत्ते जो गोश्त अथव। ॿियो हिकिड़ो कासाई आहे
जेको कुत्ते खे ज़िबह करे उन जो गोश्त संदुल ते रखी करे चवे त ही बकर जो गोश्त अथव, मां तव्हां खां पुछां थो इहो कासाई हुन खां वधीक बदमाश चइबो या न? सम्झो था इलाही प्लास्टिक जा माण्हू वेठा हो, इहो कासाई हुन कासाई खां वधीक बदमाश चइबो या न? जेको कुत्ते जो गोश्त संदुल ते रखी वेठो ऐं चवे थो त ही बकर जो गोश्त अथव। कादियानी ईअं अथव। अरे बाबा हू भील मेंघवाड़ वाणिया यहूदी ईसाई उहे त चवनि था त बसि असां न तव्हांजे अलाह खे मञूं, न तव्हांजे नबीअ खे मञूं, न तव्हांजे क़ुरान खे मञूं। उहे त पाण खे अक़लियत तस्लीम कनि था त असां गैर मुस्लमान। हिन खे पाकिस्तान में 1974 में क़ौमी असेंबली में अक्सरियत सां इन्हनि खे गैर मुस्लिम करार ॾिनो वियो आहे त ही गैर मुस्लिमान, पर पोइ बि पाण खे मुस्लमान था सॾाइनि। गोश्त कुत्ते जो ऐं चवे त ही बकर जो गोश्त आहे काफ़िर ऐं चवे त मां मुस्लमान आहे काफ़िर वरी चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अरे तूं काफ़िर ही तूं असांजे नबी जो नालो चए थो। आहे काफ़िर वरी मस्जिद ठाराए मेहराब ऐं मीनार, आहे काफ़िर वरी कुर्बानी करे। सम्झो था या न? तंहिंजे करे पाकिस्तान में इन्हनि खे कुर्बानी करण जी इजाज़त न आहे। केरु कादियानी कुर्बानी करे त ॿुधायो उस्ताद वारनि खे त फलाणे कादियानी कुर्बानी कई आहे। बकर खां वतो हुजे त ॿुधायो। असां पुलिस में FIR हुन ते कटराईंदासीं। हाणे अकिरी चौधरी में अहिड़ा हिकिड़ो कादियानी होने वरी दुंबो वठी करे बकर कुर्बानी जो वठी करे वरी दुकान जे आॾो ॿधाई। अलहमदुल्ला असांजे मुस्लमाननि केस कयो, उनखां उहो दुंबो पुलिस वारनि खे चयोसीं तव्हां खाओ वञो, तव्हांजे लाइ जाइज़ आहे, कादियानी जी कुर्बानी जाइज़ न आहे। तूं काफ़िर, तूं गैर मुस्लिम, तूं वरी बकर ॿधी वेठो कुर्बानी जे लाइ, तुंहिंजो कुर्बानी सां वञे जा। तूं काफ़िर ही, तो मस्जिद छो ठाराई आहे, मेहराब छो रखियो अथई, मीनार छो रखियो अथई? तूं पंहिंजे लाइ जीअं वाङनि जो मंदरु आहे या ईसाईं जी गिरजा आहे, कनीसा आहे, उन्हनि वांगुरु तूं ठारा। तूं काफ़िर ही, तोखे पाकिस्तान में गैर मुस्लिम करार ॾिनो वियो आहे। तव्हांखे ख़बर 1974 में मिर्ज़ा नासिर उहो असेंबली में आयो, जुब्बो पातल हुजेसि, वॾो पटको हथ में आसो, 15 ॾींहं बहस हलियो आहे असेंबली में। 1974 मुनाज़रो थियो वॾो असेंबली में। मुफ्ती साहब मिर्ज़ा नासिर खां पुछा कई त तव्हांजो मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी जे बारे में छा अक़ीदो? त उन मिर्ज़ा नासिर चयो असां उनखे उम्मती नबी चवंदा आहियूं। छा उम्मती नबी? माना आहे उम्मती पर नबी आहे। अड़े उम्मती नबी छा खे चवंदा हो? उन मिर्ज़ा नासिर चयो नबी साईं जी उम्मत में सभ खां वधीक जेको नेक मुत्तकी परहेज़गार सालिह तक़वा में परहेज़गारी में जेको सभिनी खां मथे हुजे उहो उम्मती नबी आहे। त मुफ्ती साहब चयो भला हज़रत अबू बकर हज़रत उमर इहे उम्मती नबी हुया? त मिर्ज़ा नासिर चयो न। त मुफ्ती साहब चयो छा तव्हांजो मिर्ज़ा ग़ुलाम कादियानी मक़ाम में मर्तबे में नेकिन में तक़वा में परहेज़गारीअ में हज़रत अबू बकर हज़रत उमर खां मथे हो? त उन मिर्ज़ा नासिर चयो हाओ असांजो मिर्ज़ा ग़ुलाम कादियानी मक़ाम में मर्तबे में नेकिन में तक़वा में परहेज़गारी में अबू बकर उमर खां मथे हो। त जेके सुन्नी मेंबर हा उन्हनि चयो त भई त को वॾो हरामी आहे, वॾो काफ़िर आहे, जेको सौ सिधो चए थो असेंबलीअ में त असांजो मिर्ज़ा ग़ुलाम कादियानी अबू बकर उमर खां मथे आहे। त मुफ्ती साहब फरमायो असेंबली में चई तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी राति नबी साईं अम्मा आयशा सिद्दीक़ा जे हंज मुबारक में सुता पिया, आसमान में सितारा चिमकी रहिया। अम्मा आयशा नबी साईं खां सुवाल कयो मुंहिंजा महबूब भला आसमान में जेतिरा सितारा आहिनि एतिरियूं कंहिंजूं नेकियूं आहिनि?
नबी से फरमाओ आशा तुझे चाचे उम्र जूं एतिरियूं नेकियूं आहिनि जेतिरा आसमान में सितारा। अम्मा आशा फरमायो साईं भला मुझे अबे अबू बकर जूं नेकियूं। नबी से फरमायो आशा उम्र जूं आसमान जे सितारनि जेतिरियूं सभु नेकियूं तुझे बाबे अबू बकर जी हिकिड़ी नेकी गार वारी इन्हनि सभिनीनि खां मथे आहे। तो मुफ्ती साहब चयो तो तव्हांजे मिर्ज़ा गुलाम कादियानी जी नेकियूं इन खां मथे हूं। तो उन मिर्ज़ा नासिर कमीने चयो हाओ वो सुन्नी जेके मेंबर आ उन्हनि चयो त ही काफ़र पर शिया मेंबर अञा माठा। तो मुफ्ती साहब फरमायो भला हज़रत अली साईं अम्मा फातिमा सोणो हसन ऐं हुसैन ये उम्मती नबी हुया। तो मिर्ज़ा नासिर चयो न। तो मुफ्ती साहब चयो छा तव्हांजो मिर्ज़ा गुलाम कादियानी मक़ाम में मर्तबे में नेकिन में तक़वा में परहेज़गारीअ में अमल साले में हज़रत अली साईं को अम्मा फातिमा का सोने हसन ऐं हुसैन का मथे हो छा? मिर्ज़ा नासिर चयो हाओ असांजो मिर्ज़ा गुलाम कादियानी मक़ाम में मर्तबे में नेकिन में तक़वा में अली से को भी मथे हो, फातिमा को भी मथे हो, हसन हुसैन को भी मथे हो। मिर्ज़ा गुलाम कादियानी त लिखियो आहे त हसन हुसैन जड़ा त सभ मुंहिंजे खीसे में आहिनि। पोइ शिया जेके मेंबर आ उन्हनि चयो त भेण पाकिस्तान में वॾे में वॾो काफ़र हुयो आहे। सभिनी मेंबरनि दस्तख़त कई त कादियानी ऐं ज़िक्री लाहौरी फ़िरक़ो आहे पंजाब में, ज़िक्री फ़िरक़ो आहे बलोचिस्तान। उहे वरी चवंदा आहिनि त मिर्ज़ा गुलाम कादियानी नबी कोन हो पर वली हो, अलाह जो प्यारो बा। काफ़र खे जेको चवे वली आहे त इहो पाण काफ़र चइबो या। ये टई जेके फ़िरक़ा आहिनि ज़िक्री लाहौरी कादियानी 1974 में पाकिस्तान जे असेंबली में सभिनी दस्तख़त कई त ये काफ़र आहिनि। पाकिस्तान में इन्हनि खे मस्जिद ठाहिण जी इजाज़त न आहे, मेंबर ऐं मीनार ईअं ठाहिनि भली पंहिंजी इबादत जा जीअं गैर मुस्लिमनि जा आहिनि। पाकिस्तान में इन्हनि खे तबलीग करण जी इजाज़त न आहे, पाबंदी आहे। पोइ कादियानी तबलीग करे तव्हां ॿुधायो मुफ्ती वली लारनि खे त फलाणो कादियानी आहे तबलीग थो करे इंशाअल्लाह हुनखे जेल में विझराइबो। पाकिस्तान जे आईन में लिखियल आहे तबलीग नथा करे सघनि। कादियानियुनि खे मुसलमान जे कब्रिस्तान में दफ़न नथो करे सघिजे। जेकॾहिं को कादियानी मुसलमाननि जे कब्रिस्तान में दफ़न कंदो उनजो लाश कब्रिस्तान मां ॿाहिरि कढराइबो। अॻे मयसर मुकाम में दफ़न कयो हो नी साईं। सॼो कंडियारो सरापा एहतिजाज बणिजी वियो। आख़िर इंतज़ामिया मजबूर थी उन कादियानीअ खे मयसर मुकाम जे कब्रिस्तान मां उनजो लाश कढियो या न कढरायो वियो तव्हांजे कंडियारे में। माना एॾो त पलीत आहे न तव्हांखे शर्म नथो अचे तव्हां वटि नथा खाओ पियो। हिते फुलनि में हिकिड़ी शादी कादियानियुनि जी मुसलमान पियो कार्ड विराए। हिकिड़ो गुनहगार मुसलमान हुयो उनखे चई ही कादियानी आहे तोखे हया नथो अचे तोखे शर्म नथो अचे जो तूं हुन कादियानीअ जी शादीअ जा कार्ड पियो विराई। तूं त ॿियनि मुसलमाननि खे जल त हिन जी शादी में न वञो। बाबा वाणिया हुजनि कंडियारे में उन्हनि जे मोती फोती ते वञो, शादी गमी ते वञो, उन्हनि जी ताज़ियत करे सघिजे। गैर मुसलमान उन्हनि जी ताज़ियत करे सघिजे थी, कादियानी जी ताज़ियत नथी करे सघिजे। शिया उलमा हुजनि, बरेली उलमा हुजनि, देवबंदी उलमा हुजनि, सभिनी जी फतवा आहे। उन नौजवान खे रात जो ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थी। नबी से फरमाया या तजमा मोहम्मद तोखे भाकुर पाया
जो तोखे मुझे ख़त्मे नबूअत जी गैरत आई, जो तो नौजवाननि खे काट जे विराइण खां रोकियो त ही नबी जो दुश्मन आहे, हिन जे शादी में न वञो। हाजी मांगक ॿुधो हो नी, हाजी मांगक करूंडी जो हाजी मांगक शर अब्दुल्ला को आ रही हुयो, करूंडी में अब्दुल्ला को आ रही हुयो कादियानी। नबी से जी गुस्ताखी कई, हाजी मांगक को उनखे कुहाड़नि सां मारे। खैरपुर सेंटर जेल में वियो। सैयद गौस अली शाह साबिक़ वज़ीर आला हुयो, हुन जो वकील हुयो। शाह साहब अञा चेरो अथव, भली पुछा करे ॾिसो। हाजी मांगक जरमल खैरपुर सेंटर जेल में वियो, उन वक़्त में जेल जो सुप्रीडेंट सैयद हुयो। ये खुतबात शाहीन में मौलाना अल्लाह वसाए साहब लिखियो। उन्हें सैयद जी घरवारी ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत नसीब थियस। नबी सिंह फरमायो, अम्मा मां मोहम्मद जो मेहमान जेल में आयो आ, जेस ताईं जेल में हुजे मानी तू पचाए करे मोकिल जास। सब चो सुभान। सुबह जो पंहिंजे मुड़स खे चई त काड़ो बुजुर्ग जेल में आयो आ, काड़ो सैयद आ, कुरैशी आ, आलिमा जेको जेल में आयो आ। मुड़स चएसि, छाजो सैयद, छाजो मौलवी, छाजो बुजुर्ग। या जी मांगक शर, उन जे चेहरे ते त ॾाढ़ी बि कान्हे, पर नबी से जे ख़त्मे नबूवत जे गैरत अची वियसि। हिकिड़े कादियानी अब्दुल आराई खे करूंडी में मारियो अथई। हज़ारे आलम बुज़ुर्ग उन जी ज़ियारत जे लाइ जेल में था अचनि, त घरवारी चएसि, इहो मुंहिंजे नाने मुस्तफ़ा जो महिमान आ, जेसि ताईं जेल में हूंदो मानी मां पचाईंदसि, खाराईंदसि तूं। हाजी मांगक मौलवी हो, सैयद हो, शर बरोच, नबी जे ख़त्मे नबूअत ते गैरत आहे। वो शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधरी ख़त्मे नबूअत जा अमीर हा। मौलाना मोहम्मद अली जालंधरी खे चई त वकीलनि जो मशवरो आहे त हाजी मांगक जेकॾहिं जज जे साम्हूं चए त मां कादियानी न मारियो आहे त आज़ादी मिली वेंदसि, छो त शाहिद कोई कोन्हे, गवाह कोई कोन्हे। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैहि खैरपुर जेल में आया। हाजी मांगक खे चऊं, हाजी साहब वकीलनि जो मशवरो आहे त जज जे साम्हूं तूं इनकार कर त मां कादियानी न मारियो आहे, तूं 3 महीने में आज़ाद थी वेंदे, केस कूड़ो थी वेंदो, गवाह कोई न आहे। त हाजी मांगक खां दाह निकिरी वई। चई, मौलाना मां छो इनकार कयां, मां फांसी जे तख़्ते ते बि चवंदुसि त हिकिड़े सूअर खे मां मारियो आहे, मां नबी जे दुश्मन खे जहन्नम में पहुचायो आहे। मौलाना मां छो इनकार कयां, मां हज कया, उमरा कया, मन ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत थिए, वॾियूं वॾियूं ख़ैरातूं कयमि, वज़ीफ़ा पढ़ियमि, मन ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत थिए, पर साईं जन जी ज़ियारत नसीब न थी। पर जंहिं वक़्त खां वठी न गुस्ताखी रसूल अब्दुल आराई कादियानी खे मां क़त्ल कयो आहे, खैरपुर जे जेल में का रात ख़ाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी। हाजी मांगक आज़ाद थी वियो। उनजो मामो मूंखे मिलियो, अञा ताईं जेरो आहे। मां चयो, हाजी साहब कीअं आज़ाद थियो? चई, जज पुछा कयसि, अब्दुल आराई खे तो क़त्ल कयो आहे कादियानी खे? चई, हा हो साईं, मां उनखे क़त्ल कयो आहे। त जज जस चरियो त नहीं? त हाजी मांगक चयो, मां सॼी ज़िंदगी चरियो हुयुसि, बरोच माण्हू का सोच नई। उन वक़्त में मां सियाणो थियुसि जो मां पंहिंजे नबी जे दुश्मन जी मुंडी लाथी। मूंखे अकुल उन वक़्त में आयो, उनजी ज़ुबान बि तो कटी। हाजी मांगक चयो, हा मां उनजी ज़ुबान कटी,
ऐं हाणे बि मां तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको मुंहिंजे सोणे नबी जे ख़िलाफ़ ग़लति लफ़्ज़ ज़ुबान मां कढंदो मां हुन जी ज़ुबान काकड़े मां कढी करे कुतनि खे खाराईंदुसि तो हुनजो मथो बि फाड़ियो मेजालो कढियोसीं हाजी मांगी चयो हाओ ऐं हाणे बि मां चवां थो जेको मुंहिंजे सोणे नबी जे ख़िलाफ़ पंहिंजे दिमाग़ में ग़लति सोच रखंदो मां हुनजो मेजालो भञंदुसि तो हुनजा हथ बि कटिया हाजी मांगे चयो हाओ मां हुनजा हथ बि कटिया ऐं हाणे तुंहिंजे साम्हूं बि मां चवां थो जेको मुंहिंजे महबूब जे ख़िलाफ़ इन्हनि हथनि सां ग़लति कलम का नबी जे ख़िलाफ़ लिखंदो मां हुनजा हथ कटे करे कुतनि खे खाराईंदुसि जज जे अखियुनि में पाणी अची वियो चई लानत थो कयां मां हिन नौकिरी ते भली मुंहिंजी नौकिरी वञे भली मां जेल में वञा हैफ़ हुजे मुंहिंजे मथां जो मां हाणे आशिक़ रसूल खे मौत जी सज़ा ॾियां उन वक़्त में कलम सां लिखियई मां तो जहिड़ो आशिक़ रसूल पाकिस्तान जी धरती ते न ॾिठो आहे तूं बाइज़त बरी आहे तूं आज़ाद एॾी वॾी ॻाल्हि आहे मौलाना अब्दुल्ला दरख्वास्ती रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां उमरे ते वियुसि हुसैन जन जे रोज़े ते सलाम पढ़ी रात जो अची सुतुस ख्वाब में नबी से जी ज़ियारत नसीब नबी से फरमायो मौली अब्दुल्ला पाकिस्तान में मुझो हिकिड़ो बचड़ो रही तो सैयद अताउल्लाह शाह बुखारी जेको ख़त्म नबूवत जो कम थो करे मां मोहम्मद जा हुनखे सलाम चइजा मां मोहम्मद ॾाढो ख़ुशि आहियां मां तव्हां खां पुछां थो हाफ़िज़ुल हदीस मौलाना अब्दुल्ला कूड़ ॻाल्हाई दरख्वास्ती मौलाना अब्दुल्ला दरख्वास्ती फरमाए थो मां कराची एयरपोर्ट ते लथुसि खानपुर न वियुसि सिधो मुल्तान वियुसि हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह बीमार हुया शाह साहब खे माणी चयो साईं जन तव्हांजे सलाम मोकिलिया मां सलाम खणी अचे तव्हां वटि पहुतो आहियां अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो रोए पियो ख़ुशीअ में चई मौलाना साईं जन मुंहिंजो नालो खयो मौलाना अब्दुल्ला दरख्वास्ती फरमायो हाओ तव्हांजो बि नालो खयूं पाकिस्तान जो बि नालो खयूं त पाकिस्तान में मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो अथई सैयद अताउल्लाह शाह बुखारी जेको ख़त्म नबूवत जो कमु थो करे मां मोहम्मद ॾाढो ख़ुशि आहियां मुंहिंजे बचे खे मुंहिंजा सलाम चइजा पाकिस्तान बि रब खे प्यारो अथव क़दुरु कयो पाकिस्तान जो अॼु वाइदो कयो त हीउ मुल्क असांजो आहे हिन मुल्क जी असां हिफ़ाज़त कंदासीं हीउ कादियानियुनि जो मुल्क न आहे हीउ मुस्लमाननि जो मुल्क इहो पाकिस्तान जे आईन में लिखियल आहे जज हुजे चीफ जस्टिस हुजे जनरल हुजे सदर हुजे वज़ीर आज़म हुजे उहो जंहिं महिल हलफ़ खणंदो त उनखे चवणो पवंदो त मां हलफ़न कसम थो खणा त असांजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे मोहम्मद मुस्तफ़ा खां बाद कोई नबी इहो पाकिस्तान जे आईन में लिखियल आहे सऊदी जे आईन में बि इहा ॻाल्हि लिखियल न आहे दुबई कतर कंहिं बि मुस्लमाननि जे मुल्क जे आईन में इहा ॻाल्हि लिखियल न आहे इहा असांजे आलमनि पाकिस्तान जे आईन में ॻाल्हि लिखाई छॾी आहे वज़ीर आज़म हूंदो सदर हूंदो चीफ जस्टिस हूंदो जनरल हूंदो वो कसम जेके भी मेंबर असेंबली में कसम खणंदा असां मोहम्मद मुस्तफ़ा के आखिरी नबी था समझूं नबी से का बाद कोई नबी अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह हिन मुल्क जी बि असां हिफ़ाज़त कंदासीं ऐं इंशाअल्लाह इन सां पंहिंजे मुल्क मां कादियानियुनि खे तड़े कढंदासीं ये मुल्क कादियानियुनि जो न आहे कादियानी वञनि बर्तानिया अमेरिका वञनि तव्हांजो हिते वञे इंशाअल्लाह तव्हां रुगो इन नमूने सां बाइकाट कयो सलाम कलाम ख़त्म शादी करनी ख़त्म देती लेती ख़त्म तव्हांखे जेकॾहिं शक पवे त फलाणो कादियानी आहे पक नथी पवे शक अथव तव्हांखे त पोइ उन ते सलाम वठो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह मिर्ज़ा ग़ुलाम कादियानीअ ते लख दफ़ा लान जेकॾहिं ॾिसो था त ख़ुशि थो थिए त सम्झो त इहो मुस्लमान आहे पर जेकॾहिं उहो ख़ुशि नथो थिए सम्झो त इहो पको खथियल
कादियानी एॾा हरामी आहिनि जो असांखे बि ख़बर नथी पए त ही मुस्लमान या कादियानी जेसि ताईं को ॿुधाए मां वियुसि हेॾां गोलागची जे पासे ॾे बदीन गोलागची उते कादियानी घणा ऐं मुस्लमान ॾेती लेती कनि था उन्हनि सां न कनि त पाण ई हलिया वञनि ज़लील थी करे कुते जहिड़ो मुंहुं करे हलिया वेंदा इन्हनि खे मथे त तव्हां खयो उते असांजो दोस्त आहे वॾी मस्जिद जे घर मौली इब्राहिम सिद्दीक़ साईं ॾिठो आहे चई हिते हिकिड़ो मौली साहिबु आयो चई मस्जिद जे लाइ मोटर पियो खपे पोइ मौलवी त कोशिशि कंदो आहे त मुफ़्त में मिले मुफ़्त में न मिले त भला कुझु रिआयत अधु मुल्ह ते हिकु दुकान ॿियो दुकान टियों दुकान ॾिठई त हिकिड़ो हाफ़िज़ अब्दुसलाम ॾाढ़ीअ उनजे दुकान ते वियो चयसि बाबा मस्जिद जे लाइ मूंखे मोटर खपे हुन चयसि त हूअं त 10,000 जो आहे पर तोखे 5,000 ॾियां मौली साहिबु ॾाढो ख़ुशि थियो हुनखे पैसा ॾिनई 5,000 चयसि इहो मोटर हिते पियो हुजे मां नमाज़ पढ़ी अचां मस्जिद में नमाज़ जे लाइ मौली इब्राहिम खे चयईं फलाणो ॾाढो माण्हू नेक आहे साले आहे ॿिया त 10,000 रुपया मोटर जा पिया वठनि पर हिन चयो मस्जिद जे लाइ तूं वठी त तोखे 5,000 थो ॾियां मौली साहिबु चयसि इहो पको कादियानी हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो चेहरे ते ॾाढी हाफ़िज़ अब्दुसलाम हाणे ही मुस्लमान केॾे वई माना एॾा बदमाश आहिनि अरे तव्हां क़ुर खे जॾहिं मञो ई नथा तव्हां क़ुर छो था पढ़ो कादियानी असांजे मुल्क जो दुश्मन आहे साईं देरवाड़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा वॾनि उहिदनि ते कादियानी अची विया त पोइ पाकिस्तान कॾहिं बि तरक़ी न कंदो ऐं हिन मुल्क में असांजे वॾनि उहिदनि ते कादियानी अज़म कयो त इंशाअल्लाह असां उलमा जो साथ ॾींदासीं ऐं हिननि कादियानियुनि खे हिन मुल्क मां कढी करे असां पंहिंजे मुल्क खे पाक साफ़ कंदासीं जेसि ताईं इहे कादियानी हूंदा अञा ही उलमा जी कुवत न त हिननि जी त कोशिशि आहे त वज़ीर ऐं मिनिस्टर कादियानियुनि खे कनि ये आलम न हुजनि ख़त्म नबूअत वारा जमियत वारा न हुजनि कादियानी हर उहिदे ते तव्हांखे मिलनि इंशाअल्लाह असांजे उलमा खे ख़त्म नबूअत वारा खे ख़बर पए थी त फलाणे उहिदे ते कादियानी आहे एहतिजाज करे उन कादियानी खे हटाइनि इंशाअल्लाह उहो ॾींहुं ईंदो जो असांजो हीउ मुल्क पाकिस्तान कादियानियुनि खां पाक थी पवंदो ख़ालिस मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम हिते रहंदा उनजे लाइ पहिरें नंबर ते कंडियारे जे नौजवाननि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे अल्लाह जे रसूल खे जे आॾो जेकर क़यामत जे ॾींहुं सुरख़ुरू थियणु चाहियो था त तव्हां CID कयो जेको मुस्लमान कादियानी सां ॻाल्हाए उनखे साम्हूं वञी चयोसि ही कादियानी थिए इंशाअल्लाह हुन कादियानी खे ज़रूरत न थींदी जो तव्हां सां ॻाल्हाए छो त हू मुजरिम आहे हू ॾोहारी आहे हू चोर आहे चोर बुज़दिल थींदो आहे तव्हां पंहिंजे मुस्लमाननि खे बचायो उनजो ईमान बचायो सो सभु तव्हां या नौजवान कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह कादियानियुनि जे दुकाननि में जेके वेठा आहिनि उन्हनि खे चओ को बि उन दुकान ते न वञे सामान वठण जे लाइ भली मौलवी छो न वेठो हुजे कादियानी जे दुकान ते सलाम उन सां बाइकाट भली पीर छो न हुजे भली बुज़ुर्ग ताजुद्दुज़ार छो न हुजे उनखे चओसि बाबा ही कादियानी जो दुकान आहे तोखे वेहण हिते हराम कादियानी डॉक्टर आहे तव्हांखे मुफ़्त में दवा थो ॾे दवा न वठोसि भली मरीज़ मरी वञे पोइ मरणु भलो आहे इन कादियानी डॉक्टर खां दवा न वठो कादियानी तव्हांखे चांवरनि जा कट्टा मुफ़्त में ॾियनि था राशन जा कट्टा मुफ़्त में ॾियनि था भली बुख भरम जी छलनि वञे शान बुख ते वक़्तु गुज़ारियो पर हिननि बेग़ैरत कादियानियुनि खां अज़म कयो त इंशाअल्लाह असां चांवर न वठंदासीं अटो न वठंदासीं मूंखे उमेद आहे बल्कि रब में यकीन आहे इंशाअल्लाह असांजा नौजवान कंडियारे में इहो कमु कंदा साल या तव्हां महिनत कयो इंशाअल्लाह कंडियारे मां हे कादियानी कुतनि वांगुरु ज़लील थी करे हलिया दुआ बि घुरो अल्लाह ताला असांजे हिन कंडियारो खे हिन फितने खां पाक फरमाए बसि हिकिड़ो नंढड़ो आहे गज़ल चवे त पोइ दुआ था घुरो हलिया हिनजो पीउ शहीद थी वियो आहे घर में हिनजे पीउ खे मारे विया तव्हांजे मुल्क में इंसाफ़ आहे हिनखे ताक़त आहे जो केस विढ़ी सघे इंसाफ़ ई न आहे इंसानियत ई न आहे असांजे खाड़ा में 5 सालनि जी नियाणीअ खे कुहाड़नि सां गभा
अरे ज़ालिम यारनि जा हिसाब ॿारनि सां गभा गभा जवाबदार मञो बि आहे सज़ा न आहे। ओ पाकिस्तान में कानून ना है, इंसानियत ना है। दुआ कयो त कि आलम अचनि त मुल्क में इंसाफ़ थिए। सो ही शहीद जो बचो आहे, इन जी ख़िदमत कजो।